सिंध जे ज़िले खैरपुर में पुलिस जे ड्रोन हमले में 2 माण्हुनि जे मारिजण खां पोइ 3 एसओचओस खे मुअत्तल कयो वियो आहे ऐं वाक़े जी जांच लाइ आला सतह जूं 2 कमेटियूं जोड़ियूं वयूं आहिनि। पर हिन वाक़े में ड्रोन जे इस्तेमाल केतिरनि क़ानूनी इख़्लाक़ी डिसिप्लिन बाबति सवालनि खे जनम ॾिनो आहे। छा पुलिस जॾहिं चाहे जिते चाहे उहे ड्रोन इस्तेमाल करे सघे थी? अचो त ॾिसूं था त पुलिस जे हथनि में इहे ड्रोन कीअं पहुता ऐं उन्हनि जी ज़रूरत छा ॿुधाई वई ऐं हाणे हुन जो केतिरो नाजाइज़ इस्तेमाल थी रहियो आहे। नाज़रीन, मां आहियां फ़हमीदा रियाज़ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। पहिरीं ॾिसूं था त खैरपुर में ही वाक़ियो कीअं पेश आयो। SHO कंधरा शौकत आराई पंहिंजे बाला ऑफिसरनि खे ॿुधायो त हू 4 भाइरनि जे क़त्ल में मुलविस मुलज़िम नादिर धारेजो जो पीछो करे रहियो। खेसि ख़बर पई त हू सईद खान लाखो ॻोठ में मौजूदु आहे, जेको खैरपुर ज़िले जी पुलिस जी हदुनि में हो। शौकत आराई राति जो 3 वॻे उन ॻोठ ते चढ़ाई कई ऐं ड्रोन बि हलायो, जंहिंजी तस्दीक SSP खैरपुर सऊद मक्सी करे चुको आहे। उन जे नतीजे में 1 ॿार समेत 2 माण्हू मारिजी विया ऐं 2 ज़ख़्मी थी विया। मारिजी वियलनि ऐं ज़ख़्मी थींदड़नि में नादिर धारेजो शामिल न हो ऐं न ई संदसि को मुबैना साथी हो। अहिड़ी तरह ड्रोन में बेगुनाह माण्हू मारिजी विया। हिते सवाल पैदा थिए थो त छा ही पहिरें क़िस्म जो वाक़ियो आहे जंहिंमें ड्रोन हमले जे नतीजे में बेगुनाह माण्हू मारिजी विया? ईअं बिल्कुलु न आहे। अहिड़ा वाक़िया बार बार पेश अची रहिया आहिनि। गुज़िरियल साल कश्मीर जे कचे में शर बिरादरी जे ॻोठ ते हमले में 3 ॿार मारिजी विया, जंहिंजी वीडियोज़ सोशल मीडिया ते आयूं। लाड़काणे में केटी मुमताज़ खखराणियुनि जे ॻोठ ते हमले में मुड़ुस ऐं ज़ाल मारिजी विया ऐं ॿारनि समेत माण्हू ज़ख़्मी थी पिया। सखर जे इलाइक़े दुबर में ड्रोन हमले में राहिब नाले 1 ॿार मारिजी वियो। उन खां सवाइ कचे में अहिड़ियुनि केतिरनि ई वाक़िअनि जा इतला आहिनि जिन में बुज़ुर्ग ऐं ॿार मारिजी विया आहिनि। अचो त ॾिसूं था पुलिस जे हथनि में इहे ड्रोन कीअं आया। कचे जे ॾोहारियुनि वटि मौजूदु जदीद हथियार जेकी बख़्तरबंद गाॾियुनि खे बि चीरे छॾींदा आहिनि ऐं केतिरा ई पुलिस एहलकार शहीद थिया। कचे में वञण ऐं ॾोहारियुनि जी निगरानी मुश्किल बणिजी चुको आहे। अहिड़ी सूरत हाल में कुझु साल अॻु सखर जे अॻूणे SSP तनवीर तुनियो जो अख़बार में 1 बयान साम्हूं आयो त पुलिस निगरानी लाइ ड्रोन इस्तेमाल कंदी ऐं इहो ई ड्रोन हो जेको आम तौर ते TV चैनल्स या शादियुनि में इस्तेमाल थींदो आहे ऐं 2-3 किलोमीटर ताईं वञी सघे थो। हुन उन वक़्त जे इख़्तियारनि खां घुर कई। कराची में हथियारनि जी निमाइश आइडियाज़ 2022 में पाकिस्तान ऑर्डिनेंस फैक्ट्री पंहिंजा ड्रोन मुतारिफ़ कराया, जेकी वर्टिकल उॾामी सघनि था, यानी ज़मीन तां सिधो मथे वञनि था ऐं उहे 25 किलोमीटर ताईं सफ़र करे सघनि था। राति जो बि ॾिसी सघनि था ऐं उन्हनि में मार्टर गोला खणण ऐं हलाइण जी बि सलाहियत हुई, यानी निगरानी ऐं हमलो ॿई करे सघनि था। हुन वक़्त जे IG हिन निमाइश जो दौरो कयो ऐं ड्रोन्स में काफ़ी दिलचस्पी जो इज़हार कयो। बाद में सिंध पुलिस सूबाई हुकूमत खां 2.5 अरब रुपया घुरिया त जीअं हू पाकिस्तान ऑर्डिनेंस फैक्ट्री खां जदीद हथियारनि सां गॾु नाइट ऐं थर्मल विजन जा सलाहियत वारा ड्रोन कैमरा बि ख़रीद करे सघनि। अहिड़ी तरह सरकारी रिकॉर्ड में निगरानी लाइ ड्रोन वरिता विया, पर उन खां पोइ उन्हनि सां गॾु मार्टर बि लॻाया विया। उन्हनि में 1 किलो खां वठी 4-5 किलो जा 4 मार्टर लॻी सघनि था। उन खां सवाइ ग्रेनेड ऐं रॉकेट बि लॻाए सघजनि था। इब्तदाई तौर ते उन्हनि ड्रोन जो मक़सदु कचे मां ॾोहारियुनि ऐं उन्हनि जी ठिकाणनि जो ख़ात्मो हो। हिन ड्रोन टेक्नोलॉजी जे करे पुलिस खे हाणे बरतरी हासिल थी वई आहे। उन खां पोइ सिंध हुकूमत जे सरेंडर पॉलिसी बि आई। उहा ई टेक्नोलॉजी हुई जंहिंजी बुनियाद ते सूबाई वज़ीर ज़ियाल अंजार धाड़ियलनि खे धमकाईंदो हो त जेकॾहिं सरेंडर न कयो त उन्हनि जो अंजाम ख़राब थींदो। नतीजे में केतिरा ई ॾोहारी उन्हनि ड्रोन हमले खां बचण लाइ बि सरेंडर थिया। ॾोहारियुनि खां पोइ क़बाइली तकरारनि में बि इन्हनि ड्रोननि जो इस्तेमालु थियणु लॻो। ख़ुदि सरदार गौस बख्श मेहर चई चुको आहे त जॾहिं पुलिस ड्रोन हलाया त उहे कबीला जिरगेला राज़ी थी विया। हुकूमत या सिंध पुलिस कॾहिं बि खुली करे ड्रोननि जे इस्तेमाल बाबति ॻाल्हि न कई आहे। इन बाबति सवाल जे जवाब में सूबाई वज़ीर ज़ियाल अंजार ऐं IG हमेशह टेक्नोलॉजी जे इस्तेमाल जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि। खैरपुर में ताज़ी हमले खां पोइ उहो सवाल उथे थो त छा क़त्ल जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ बि पुलिस बमबार ड्रोन इस्तेमालु कंदी? हिते इहो बि सवाल आहे त छा ड्रोन हलाइण लाइ को इजाज़तनामो, का निगरानी, का अथॉरिटी मौजूदु आहे, या को बि SHO ड्रोन घुराए पाणी फ़ैसिलो कंदो उनखे हलाइण जो हुकुम ॾेई छॾींदो? हिकु सवाल इहो बि आहे त छा पुलिस खे ही ख़तरनाक ड्रोन इस्तेमालु करण जी क़ानूनी इजाज़त आहे? पाकिस्तान में इन जो वाज़े कानून मौजूदु न आहे। हिन सूरत हाल में जेकॾहिं आम शहरी मारिजी वञनि था, ज़िम्मेवारी कंहिंजी थींदी? नाज़रीन, हथियार या इख्तियार जो जॾहिं बि ग़लति इस्तेमालु थियो आहे
तॾहिं ग़रीब ऐं कमज़ोर तबिको उन जो निशानो बणियो आहे। यकीनन ड्रोन टेक्नोलॉजी जे इस्तेमाल सां पुलिस खे कामयाबियूं मिलियूं आहिनि, पर छा उन बाबति कानून ऐं शफ़ाफ़ियत जी ज़रूरत न आहे त जीअं शहरनि में इहो तासुर हुजे त ही टेक्नोलॉजी उन जे तहफ़ुज़ लाइ आहे, न कि ख़ौफ़ पकड़ण लाइ। छा पुलिस जे ड्रोन इस्तेमाल ते का निगरानी हुअणु घुरिजे? तव्हांजी छा राय आहे? असांखे पंहिंजे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो।